रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन पखेड़े के लिहाज़ खां एशिया के सब खां वॾे तालके खिपरे जी तालका अस्पताल अॼुकल्ह रेफर सेंटर बणियल है। छाकाणि त अस्पताल में हिन वक्त मुख़्तलिफ़ शोबा बंद पियल आहिनि, डॉक्टर्स की तमाम घणी खोट है, ख़ास तौर गरीब मरीज़न के मुफ़्त दवाऊं फराहम न पियूं थियनि। वधीक इन हवाले से आगाह कंदो असांजो खिपरे तालके जो रिपोर्टर असद अली शाह। ॾिसो इरफान साहब, आवाम जी इंसान जी जेका बुनियादी जेका ज़रूरत है उहा सिहत है। त हिते खिपरो मंझि हूअं त समूरी सिंध मंझि जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उन्हनि जी हालत जेका आहे उहा रहम जोगी आहे, पर असां वटि जेकॾहिं खिपरो तालके जी ॻाल्हि कजे थी त खिपरो तालको एशिया जो वॾे में वॾो तालको लेखियो वेंदो आहे। पर खिपरो तालके जी जेका तालका हेडक्वार्टर जेका अस्पताल आहे उन जी हालत जेका आहे उहा इंतिहाई रहम जोगी आहे। हिते लाखों रुपया बजट हुअण जे बावजूद भी तालका अस्पताल जेका आहे उहा रेफर सेंटर बनियल आहे। इलाइक़े वासियुनि पारां हिते तालका अस्पताल जो नालो जेको आहे उहा रेफर सेंटर रखियो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खिपरो तालको या उनजे पसगिरदाई जा जेके इलाइक़ा आहिनि उन खां अलावा अछड़ो थर जेको आहे जेको 24,000 स्क्वायर किलोमीटर ते मुश्तमिल आहे। उतां खां ॾूरांनि इलाइक़नि खां जेके मारू माण्हू आहिनि, जेके अछड़े थर वासी आहिनि या हिते जा जेके पसगिरदाई जे इलाइक़नि जा माण्हू आहिनि, उहा हेॾी वॾी जेका आहे जेका कमर तोड़ जेका गर्दन तोड़ जेका महांगाई आहे उन महांगाई मंझि हू कंहिं शइ खे अफोर्ड न पिया करे सघनि ऐं मेडिसिन जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे बि चोट चढ़ियल आहिनि। त हुननि ते हिकिड़ो ई जेको वाहिद जेको हल अची बचियो आहे उहो इहो आहे त तालका अस्पताल मंझि वञूं, उते असांखे जेका दवा या गोरी का मिलंदी। पर तालका अस्पताल में जॾहिं ॾूरान इलाइक़नि खां या खिपरो शहर जा या पसगिरदाई जे इलाइक़नि जा माण्हू पहुचनि था त तालका अस्पताल जी इहा हालत लॻी पई आहे त उते हिकिड़ी पेनाडोल गोरी जेका आहे उहा बि हिते मरीज़नि खे न पई मिले। बीडी जेका सिरिंज हिकिड़ी 10-12 रुपए वारी आहे उहा बि हुननि खे ॿाहिरां मरीज़नि खे घुराइण जे लाइ पर्ची लिखी वञे थी। तालका अस्पताल सॼी जेका आहे उहा रेफर सेंटर बणियल आहे। लाखों रुपए जे बजटनि सां ट्रामा सेंटर त ठहियल आहे। ट्रामा सेंटर जो मक़सदु इहो हूंदो आहे त एमरजेंसी में जेकॾहिं को मरीज़ अचे थो त फस्ट एड कई वञे, पर उते फस्ट एड करण जे बदिरां जेको मरीज़ जेकॾहिं को एक्सीडेंट थी अचे थो, रत मंझि जेकॾहिं खून मंझि लथपथ थी जेकॾहिं एमरजेंसी में जेको माण्हू उते पहुचे थो त रुई जेको कप आहिनि उहो या बैंडेज जेको आहे न उहो बि हू लिखी ॾींदा आहिनि त तव्हां ॿाहिरां खां जेको सो वठी अचो स्टोर तां। तालका अस्पताल जो मेन गेट जेको आहे उते स्टोर लगायो वियो आहे। शायदि उन स्टोर वारे जूं उन्हनि डॉक्टरनि सां कमीशनूं फिक्स थियलूं आहिनि इलाइक़े वासियुनि पारां, अहिड़ा बि चौॿोल आहिनि। उनखां पोइ हिकिड़ो ॿियो बि इंकशाफ थियो आहे त तालका अस्पताल मंझि जेके दवाऊं वग़ैरह आहिनि उहे साड़ियूं त वञनि थियूं, एक्सपायरी जो नालो ॼाण आहे। हींअर ताज़ो ई हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे त लाखों करोड़ों रुपयनि जूं जेके मेडिसिनूं आहिनि उहे नारा काइनाल मंझि लोड़ियूं वञनि पियूं। उनजो जॾहिं रहवासियुनि पारां शिकायतूं मिलियूं या उहे जॾहिं फोटेज मंज़र आम ते आया आहिनि त रहवासियुनि जूं शिकायतूं ॿुधण खां पोइ जॾहिं एमएस सां राब्तो कयो, उनखां जेॾीमहिल उनजो मौक़ुफ़ वरितो वियो आहे त एमएस पारां लातैलकी ॾेखारी वई आहे त अहिड़ी का बि जेका असां वीडियो न आहे, अहिड़ियूं को बि दवाऊं जेके आहिनि उहे असां पारां न आहिनि लोड़ियूं। ॿियो जेके मेडिसिन वग़ैरह असां साड़ियूं था या मेडिसिन वग़ैरह जेका असां ख़ारिज करियूं था उहा एक्सपायर थी वञण जे सूरत में उनखे ख़ारिज करियूं था। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हिकु पासे मेडिसिन मरीज़नि खे न पियूं ॾिनियूं वञनि ऐं ॿिए पासे उहे एक्सपायर थी वञनि थियूं, त एक्सपायर थियण जे बदिरां तव्हां उहे मरीज़नि खे ॾियो था, उते जे मक़ामी माण्हुनि खे ॾियो त उन्हनि खे घटि में घटि रिलीफ मिली सघे। जंहिंमां इहो ज़ाहिर थिए थो त एक्सपायर थियनि थियूं, इन मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मेडिसिन आहे पर या त उहा वेकिरो कई वञे थी या त ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खे न पई ॾिनी वञे, या उहे जेका सियासी बुनियादनि ते या पंहिंजी बिरादरियुनि जे हिसाब सां उहा मेडिसिन जेका आहे उहा लाखों रुपयनि जी मनपसंदि माण्हुनि खे ॾिनी वञे पई, मगर हिते ग़रीब मिसकिन माण्हू जेके उन्हनि खे को बि रिलीफ न पियो ॾिनो वञे। नाज़रीन, खिपरे जो रिपोर्टर असद शाह तालका अस्पताल खिपरे जी अबतर हालत बाबति आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर कुझु खिपरे जे साञाबंद शहरनि सां मरीज़नि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। गॾोगॾु अस्पताल जे एमएस खां मौक़ुफ़ मालूम कयो, हू छा था चवनि अचो त ॿुधूं। सुबह जो 8 बजे आया हूँ, डिलीवरी का है। इतने न को डॉक्टर न को डॉक्टर न को खारसा रो डॉक्टर कौन है अस्पताल में। बजट वने पे खीसे में ना यार 12 लो से रोजा था ते मरी आऊँ। सुबह जो आया हूँ 6 बजे का करे 12 बजे डॉक्टर ईंदी जेका सरकारी डॉक्टर 12 बजे ही चंदा असीं सब में हाँ ॾिसो को बनाए तो वेण ला पानी है को पीअण ला को हाँ सी कदा जेको ऑपरेशन जेके पैसा वठन पे आयो नाजाज़ी है। सरकार गरीब माण्हू केॾां वेंदो, उहो लाज़मी सरकारी अस्पताल ॾे ईंदो न। वो तो ॿार तूं पाण ॾिसो पिया केॾी महांगाई दौर लॻो पियो आहे, माण्हू अटे में ॿधो पियो आहे।
उहो जेको ऑपरेशन जे करे किरे में करे 50 लाख रुपया उन हुजनि तॾहिं उनजो कमु थी हाणे सरकारी ॾींदो उहो जे उनखे इहे हाल कंदा त पोइ अॻिते कीअं जान हलंदो। हिते माण्हुनि जो सही नमूने सां कंहिं बि क़िस्म जो इलाजु नथो थिए। असां जेकॾहिं डॉक्टरनि सां मिलूं था MS सलीम भट्टी साहिब सां 2 चकर मिलियासीं। असां चयो बाबा हीअ राति जो माण्हू असांजे घरनि में था उथारीनि, तव्हां वटि शयूं इहे डॉक्टराणियूं मौजूदु पुछो कोन्हे। डॉक्टर असांखे इहो ई मुतमिन करे न बाबा सभु कमु सही थो हले फलाण थो हले। कंहिं बि क़िस्म जी हिते का बि सहूलियत कोन्हे। जेके बि पैसा या बजेटूं मिलनि थियूं MS या उनजो स्टाफ उनजे खीसनि में थियूं वञनि। जेके हिते डॉक्टराणियूं आहिनि उहे वञी प्राइवेट अस्पतालनि में साॻे मरीज़नि खे चई हिते जवाबु ॾेई उते वई उन्हनि खां 30-40 हज़ार वठी ऑपरेशन था कनि। असां इहो डायरेक्टर हेल्थ खां ऐं ॿियनि खां या घुर था कयूं त हल्के अस्पताल खिपर ॾे तवजह ॾिनी वञे ऐं तव्हांजे चूंडियल नुमाइंदनि जिन हिनखे रखियो आहे हिते सिफारिशी तौर ते जिन खे रखियो आहे पोइ अलाए उन्हनि खे पैसा था पुॼाइनि अलाए छा था पुॼाइनि। हिते एम्बुलेंस जेका आहे उन जे लाइ हिते 5000 हैदराबाद जे लाइ 6000 रुपया किरायो ॾियणो थो पए। हिकिड़ो तव्हां पाण ॾिसो था हिकिड़ो माण्हू वीचारो जॾहिं हिते एक्सीडेंट वग़ैरह थी अचे थो एमरजेंसी में अचे थो उनखे जॾहिं हैदराबाद लाइ उन लाइ वारस खणनि था त ग़रीब मिसकिन माण्हू अॼुकल्ह महांगाई केतिरी आहे कंहिं वटि आधी राति जो एतिरो पैसो पियो आहे जेको हैदराबाद ताईं पहुची सघे। घणा माण्हू त अस्पताल जे गेट ते ई जेको आहे सो फ़ौत थी वेंदा आहिनि। एमरजेंसी में सदाईं जेको आहे सो सहूलियतुनि जी अणाठ रही आहे। हिते 50 रुपए जेका हुनजी रत वग़ैरह साफ़ु करण लाइ कप जेका घुराइणी पए थी उहे 12 स्टोरनि मां घुराइणी पए थी। ऐं जेका सहूलियतूं न हुयूं उहे सहूलियतूं अल्हम्दुलिल्लाह हाणे अवेलेबल आहिनि। जनरेटर जेको 7 साल खां बंदि पियो तव्हां पाण ॾिसो पिया हाणे हले पियो। ऐं सॼे हॉस्पिटल में तव्हां विज़िट करे वठो हर जात इन जनरेटर जी लाइट अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहे। ठीकु आहे। मरीज़नि लाइ जेको मानी खाधो पीतो हू हले पियो। पंहिंजो सीज़र हले पियो। 1 रुपयो बि सीज़र वारनि खां ख़र्च नथा कराइनि ॾियूं। मुंहिंजी सख़्ती खां मना आहे त पर्ची ॿाहिरि जी न लिखी ॾियूं। मेडिसन अल्हम्दुलिल्लाह असां वटि एतिरी आहे त हाणे असां वटि हीअ जेको आहे हींअर विज़िट कयां पियो मेडिसिन जी जाइ लाइ विज़िट कयां पियो त मेडिसिन किथे रखूं। एक्सरे जो टेंडर थी वियो आहे। हा हुनजी एवल्यूशन तक़रीबन अॼु सुभाणे में थी वेंदी। ज़रियनि मूजिबि कुझु ॾींहं पहिरीं मेडिसिन ढोरे में लोड़ियूं वियूं आहिनि असांजी तरह असां न मूंखे ख़बर आहे न मूंखे कंहिं ॿुधायो आहे न मुंहिंजे नाले जी। नाज़रीन तालका अस्पताल खिपरे जी अबतर सूरतहाल खां तव्हांखे आगाह कयोसीं। हिन वक़्तु ग़रीब माण्हू सख़्तु परेशान आहिनि छाकाणि त अस्पताल ॼण त भूत बंगलो बणियलु आहे। अॻिते वधूं था। हाणे हलंदासीं मांझंद जिते टाउन कमेटी मांझंद जे मुलाज़िमनि जूं केतिरनि ई महीननि खां पघारूं बंदि पियल आहिनि ऐं उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुलाज़िमनि तरफ़ां हड़ताल सबबि शहर जी हालति अबतर थी वई आहे। सॼे शहर में गंदगी पखिड़ियल आहे पर अफ़सोस जो उतां जा चूंडियल नुमाइंदा ऐं कामोरा मामले जो को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। इन हवाले सां वधीक आगाह कंदो असांजो सन जो रिपोर्टर सागर सोलंगी। जी इरफान साहब मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त मांझंद शहर खे 2005 में तिलके जो दर्जो ॾिनो वियो पर बदकिस्मतीअ सां हीउ शहर तिलके जो दर्जो माणनि जे बावजूदि बि अॼु ॾींहं ताईं का बि तरक़ी माणे नाहे सघियो। मांझंद शहर जी 20,000 आबादी अॼु बि समूरनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिन आबादीअ जे लाइ पीअण जो पाणी रोड रस्ता त ख़ाब बणियल आहिनि पर हींअर हिन वक़्तु सफ़ाई न थियण जे करे हीउ गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। मांझंद शहर समेत मांझंद तिलके मां पीपल्स पार्टी जो MPA मलक असर सिकंदर हमेशह कामयाबु थींदो पियो अचे पर बदकिस्मतीअ सां किरोड़नि जी बजेट हुजण जे बावजूदि बि पीपल्स पार्टी जे MPA मलक असर सिकंदर जी नाअहली सबबि हिन शहर खे समेत मांझंद तिलके खे कुझु बि मिली नाहे सघियो। मांझंद टाउन कमेटी जा मुलाज़िम पघार न मिलण जे लाइ गुज़िरियल 10 ॾींहंनि खां सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हो मुख़्तलिफ़ अनोखा एहतजाज करण जे ते मजबूर आहिनि पर चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतिज़ामिया खे को बि रहम न पियो अचे। मांझंद जे अलमदीना चौक ते अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई आहे ऐं उहे पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन्हनि कमु छॾ हड़ताल सबबि टाउन कमेटी जो समूरो कारोबार ठप थी वियो आहे। शहर जे रोड रस्तनि घिटियुनि में ऐं गंदगी जा ढेर लॻल आहिनि जॾहिं त नालियूं गटर उबतियूं वहणु शुरू थी वियूं आहिनि। हिन शहर ते तोड़े तिलके जी आवाम ते कंहिंखे कॾहिं को बि रहम न आहे। तिलके खे 16 साल गुज़री विया आहिनि पर मांझंद तिलके जी पोणा 2 लख आबादी अॼु बि समूरनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे ऐं जेके रहवासी आहिनि उहे पथर वारी दौर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिन 2 लख आबादीअ मां पीपल्स पार्टी जो MNA
सरदार सिकंदर राह पोटो चूंडियो पर बदकिस्मतीअ सां उहो बि हिन इलेक्शन कामयाबु थियण खां पोइ हिन आवाम खे विसारे छॾियो आहे। नाज़रीन, असांजो सन जो रिपोर्टर सागर सोलंकी टाउन कमेटी मांझंदि जी सूरतहाल खां आगाह करे रहियो हो, जिते जे मुलाज़िमनि खे केतिरनि ई महीननि खां पघारूं फराहम न पियूं कयूं वञनि। उतां जा कामोरा त पघारनि ऐं ॿियनि फंड्स मां मज़ा माणे रहिया आहिनि, पर ग़रीब मुलाज़िम पिसजी रहिया आहिनि। असांजो रिपोर्टर कुझु अहिड़नि ई एहतिजाजी मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, गॾोगॾु कुझु शहरनि सां बि वीचार वंडिया आहिनि। हू छा था चवनि, अचो त ॿुधो। सराबा एहतिजाज बणियल ऐं टाउन कमेटी मांझंदि जा मुलाज़िम जिन जा गुज़िरियल केतिरनि सालनि खां पघार बंद आहिनि, किन जा 20 पघार रहिजी विया आहिनि, किन जा 22, पर 5-6 महीननि खां मुसलसिल हिन खे 1 रुपयो बि जारी न थी सघियो आहे। उन जो सबबु आहे 62 लख रुपया हिन टाउन एडमिनिस्ट्रेटर जे नाइलीअ करे 62 लख रुपया टैक्स वारा कढाया, जॾहिं त 10 लख रुपया मुबैना पाण जेकी हुन करप्शन करे जेको सो फंड खुर्द बुर्द कया आहिनि। इन करे ई मुलाज़िम जेके आहिनि फाका कशी जी शिकार आहिनि। मुसलसिल अॼु 20 ॾींहं आहे असां मुज़ाहिरा बि कयूं पिया, बुख हड़ताल जे कैंप ते वेठा आहियूं। असां ॾींहं निटण उस जो बुख हड़ताल जे कैंप ते वेठा आहियूं। असांजो फ़क़ति हिकिड़ो ई मुतालबो आहे त असां मुलाज़िमनि जी पघारूं जारी कयूं वञनि। जीअं त रमज़ान शरीफ़ जो मेनू आहे, रोज़नि जो मेनू आहे, भलारो मेनू आहे, त उनजे बावजूदि असांजा मुलाज़िम रोज़नि में आहिनि, फाका कशी ज़िंदगी गुज़ारीनि पिया। असां चवंदा हसन मला जे जीअं टाइम में 6 महीननि में 1 करोड़ 82 लख रुपया आया आहिनि। 1 करोड़ 82 लख मां असां मुलाज़िमनि खे फ़क़ति हिकिड़ी पघार मिली आहे। असां चवंदा ॿिया पैसा केॾा विया, असांखे उहो हिसाबु ॾे ऐं असां मुलाज़िमनि जी पघारूं जारी कयूं आहिनि, न त ॿी सूरत में असां एहतिजाज जो दारो वधाईंदासीं। असांजो जेको मुतालबो आहे त असां ग़रीब मिसकिननि जो पघारूं जारी कयूं वञनि, जॾहिं त गुज़िरियल 6 महीननि खां असांखे पघारूं न पियूं मिलनि ऐं असांजे पघारनि जा पैसा 27 लख रुपया असांजे हर महीने अकाउंट में अचनि था। इहे 6 महीननि जा पैसा गॾु करे फ़क़ति असांखे 1 पघार में ॾिनी वई आहे, बक़ाया ॿिया पैसा हुनजो को बि हिसाबु किताबु न आहे। ऐं असीं जेकॾहिं पंहिंजे हक़ जे लाइ हिते वेठा आहियूं त टाउन कमेटी मांझंदि जो एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद हसन मला असांखे दाबा ॾेई असांखे धमकाए हिते असांखे जेको पंहिंजो ब्लैकमेल करे असांजे मुलाज़िमनि खे जेके कूड़ा आर्डर कढिया आहिनि एक्सप्लेनेशन, असीं उन जा सख़्तु लफ़्ज़नि सां मज़म्मत कयूं था ऐं असीं आला अख़्तियारनि खां घुर था कयूं त असांजा मुतालबा जाइज़ आहिनि ऐं पघारूं असां जारी कयूं। जॾहिं त असांजी OZT जेका घटि थी अचे, असीं चऊं था उनखे परसेंटेज जे हिसाब सां असांखे हर महीने पघार ॾिनी वञे। ने ॻाल्हि वांगुरु त एडमिनिस्ट्रेटर खे घुरिजे त जेके ग़रीब आहिनि मुलाज़िम वेठा आहिनि उन्हनि खे पघारूं ॾियणु खपनि। उन्हनि जूं पघारूं खायो था वञनि त हे छा कंदा? रोड रस्ता त कोन्हनि के, पाणी बि कोन्हे को, पर हिननि जी जेकी हिन महिल माह रमज़ान लॻो पियो आहे, भला भलारे महीने जे करे कुझु रहम कनि तॾहिं बि सुठी ॻाल्हि आहे। चूंडियल नुमाइंदा न हलनि, वरी बि उन्हनि खां घुरा त तालके मांझंदि ऐं मांझंदि शहर जो ख़ुदारा तव्हांखे वरी बि पंबिल खॾे अचिणो आहे। असांजो हिकु सियासी वर्कर जे हैसियत में मुतालबो आहे त जेके बि मांझंदि में मामला आहिनि उहे सभु हल कया वञनि। माण्हुनि जो मुझारो, माण्हुनि जूं जेके तकलीफ़ूं आहिनि उहे दूरि कयो ऐं तव्हांखे वरी बि मुश्किलातूं थींदियूं, वधीक हाणे तव्हांजी मर्ज़ी मामला मांझंदि जा समूरा हल कया वञनि। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठिबो। ॾिसंदा रहो रियल इशूज़।